सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 8 सबक ॿियों तवानाई जा क़िस्म फॉर्म्स ऑफ एनर्जी। ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो, हिन सबक में असां तवानाई जो अभ्यास जारी रखंदे तवानाई जे कुझु क़िस्मनि जे बारे में ॼाण हासिल कंदासीं। ॿारो, असां पोएं सबक में पढ़ी आया आहियूं त हर उहा शइ जेका कमु कंदी आहे उन खे तवानाई जी घुर्ज हूंदी आहे। कमु तवानाई खां सवाइ कोन थी सघंदो आहे ऐं कमु करण जी सलाहियत खे तवानाई चइबो आहे, यानी द एबिलिटी टू डू वर्क इज़ कॉल्ड एनर्जी। असां इहो बि ॾिठो त मुख़्तलिफ़ शयुनि खे तवानाई जी ज़रूरत पवंदी आहे कमु करण लाइ, जीअं गाॾियुनि खे हलण लाइ, बतियुनि खे ॿरण लाइ, खाधनि खे पचाइण लाइ, पखनि खे आवाज़ ॾियण लाइ ऐं फ़ोन खे चालू रहण लाइ। पर छा इन्हनि सभिनी खे साॻे क़िस्म जी तवानाई जी ज़रूरत आहे? ज़ाहिर आहे त न। इन मां ख़बर पई त तवानाई जा मुख़्तलिफ़ क़िस्म हूंदा आहिनि। भला इहो त ॿुधायो त छा हिननि बालनि में कमु करण जी सलाहियत आहे? ही ज़मीन ते पिया आहिनि, ही क्रिकेट वारो बाल आहे, फुटबॉल जा बाल आहिनि, इहे ज़मीन ते पिया आहिनि ईअं ई। सलाहियत हुजनि त को कमु कंदा न। छा भला इहे बाल पाण चुरी सघनि था? पंहिंजो पाण मतिलबु तव्हां हुनखे न को हथु हणो न को थोॾो हणो, कोन था चुरी सघनि न। ही कहंदा पंहिंजो पाण कोन था चुरी सघनि, इन जो मतिलबु त इन में कमु करण जी सलाहियत कोन्हे, उन्हनि में कमु करण जी सलाहियत न आहे। भला जेकॾहिं मां इन मां हिकिड़ो बाल खणी कंहिं मथां ई जाइ ताईं ते बीही रहां हुनखे झले, त पोइ भला इन बाल में कमु करण जी सलाहियत हूंदी? सोचो, बिल्कुलु हूंदी। छो जेकॾहिं मां हुन बाल खे हुतां छॾियां त हू किरंदो ऐं हेठि अची पवंदो, ऐं हीअ जेको सफ़र आहे, हीअ चुरपुर जेका आहे उहो पंहिंजो पाण कंदो। उन जो मतिलबु त हिन बाल में कमु करण जी सलाहियत आहे। भला ईअं छो आहे? पहिरीं जेके बाल ॾिठा जेके ज़मीन ते पिया उन्हनि में कोन हुई, हिन में आहे, ईअं छो आहे? इन जे करे जो हिन बाल में मुख़फ़ी तवानाई अची वई। मुख़फ़ी तवानाई कंहिं शइ में बीहक जे करे हूंदी आहे, उहा हुन में गॾु थियल या स्टोर थियल हूंदी आहे। छो त मां हिनखे मथां खणी वियुसि, उन जे करे हिन में उहा तवानाई अची वई। उहा आहे मुख़फ़ी तवानाई, यानी पोटेंशियल एनर्जी। उन बाल खे जॾहिं मूं छॾियो त उहा पोटेंशियल एनर्जी जेका आहे उहा तब्दील थी वई चुरपुर में, यानी मुतहरिक तवानाई में। उहा तवानाई जेका चुरपुर जे करे हूंदी आहे हुनखे असां चवंदा आहियूं मुतहरिक तवानाई, यानी काइनेटिक एनर्जी। बाल जॾहिं मथे जाइ ते पहुतो त उन में पोटेंशियल एनर्जी अची वई, उनखे जॾहिं मूं छॾियो त उन में काइनेटिक एनर्जी अची वई। पोटेंशियल माने मुख़फ़ी, यानी कंहिं बीहक जे करे या स्टोर थियल, ऐं मुतहरिक तवानाई यानी काइनेटिक एनर्जी, यानी उहा तवानाई जेका चुरपुर जे करे या मूवमेंट जे करे हुजे। अचो त असां ॾिसूं त असां मुतरके सां कोके खे कीअं ठोकींदा आहियूं। जॾहिं असां पहिरीं मुतरके खे मथे खणी बीहंदा आहियूं त उन्हनि में उनजे बीहक जे करे, छो त पाण में वज़न आहे, पोटेंशियल एनर्जी यानी मुख़फ़ी तवानाई अची वेंदी आहे। उन खां पोइ असां उनखे ज़ोर सां जॾहिं हेठि हणंदा आहियूं त उन में काइनेटिक एनर्जी यानी चुरपुर वारी तवानाई ईंदी आहे, जेका उनजे पंहिंजे वज़न जे करे बि ईंदी आहे ऐं असांजे ताक़त जे करे, असांजे हथ जे तवानाई जे करे बि ईंदी आहे। पोइ जॾहिं उहो मुतरको कोके खे ज़ोर सां लॻंदो आहे त उनखे ठोके ऐं अंदरि करे छॾींदो आहे, ऐं उहा तवानाई जेका चुरपुर वारी तवानाई आहे उहा मैकेनिकल तवानाई यानी मैकानिकी तवानाई में तब्दील थी वेंदी आहे। अहिड़ी तरह जॾहिं असां तीर हणंदा आहियूं या गुलेल इस्तेमालु कंदा आहियूं, जॾहिं असां रबड़ खे छिकींदा आहियूं त उन में छिक जे करे पोटेंशियल एनर्जी यानी मुख़फ़ी तवानाई अची वेंदी आहे। पोइ असां जॾहिं उनखे छॾींदा आहियूं त उन तीर में या गुलेल में जेको पथर पियल हूंदो आहे उन में काइनेटिक एनर्जी अची वेंदी आहे, यानी उनखे चुरपुर जे करे बि तवानाई मिलंदी आहे। जेके खाधा था पचनि या जेको आहे पाणी टहिके थो या पाणी गरम थो थिए, उन्हनि खे थर्मल या गर्मी वारी तवानाई जी ज़रूरत हूंदी आहे। ही तवानाई जो इहो क़िस्म आहे जेको कंहिं शइ जे टेम्परेचर यानी गर्मी पद वधाइण लाइ इस्तेमालु थिए थो। हिन जा मुख्य ज़रिया आहिनि बाहि, बिजली, बिजली सां असां शयूं गरम कंदा आहियूं, ऐं सिज। गर्मी दरअसल मादे जे मालिकुलनि जे चुरपुर वारी तवानाई आहे।
सभिनी मादनि में जेके मॉलिक्यूल आहिनि उहे चुरपुर कंदा रहंदा आहिनि, यानी वाइब्रेट कंदा रहंदा आहिनि, ऐं उन सां जेको आहे असांखे थर्मल या हीट एनर्जी मिलंदी आहे। जेकॾहिं असां ॾिसूं त कंहिं मादे जे मॉलिक्यूल खे त उहे हिन तरीक़े सां अंदाज़न चुरपुर कंदा रहंदा आहिनि। उहा चुरपुर एतिरी हल्की बि थी सघे थी, उन में मादो थधो हूंदो, जॾहिं चुरपुर थोड़ी तेज़ हूंदी उहो मादो वधीक गरम हूंदो, यानी उन में वधीक गर्मी वारी तवानाई हूंदी, टेम्परेचर हुनजो वधीक हूंदो। ऐं जेके पाणियाठियूं हूंदियूं आहिनि ऐं उहे जॾहिं टहिकंदियूं आहिनि, पाणीअ जो मॉलिक्यूल मूं ॾेखारियो आहे टहिकंदे, त एतिरी तेज़ी सां उन्हनि जो मॉलिक्यूल हलंदा आहिनि ऐं उन में उन जे करे आहे तवानाई मौजूदु हूंदी आहे। असांखे ख़बर आहे त सिज जी रोशनी गरमाइश जो ज़रियो आहे ऐं धरतीअ लाइ तवानाई जो मुख्य ज़रियो आहे। स्कूल जी घंटी वॼे या जेको आहे असां स्पीकर ते मौसीक़ी ॿुधूं त उन्हनि मां आवाज़ निकिरंदो आहे ऐं उन्हनि में आवाज़ वारी तवानाई हूंदी आहे। ही तवानाई जो उहो क़िस्म आहे जंहिंजो तलुक ॿुधण सां आहे। हिन जा मिसाल आहिनि घंटी, लाउड स्पीकर, असां जेको ॻाल्हि ॿोल था कयूं, या हिन महिल तव्हां जेको मुंहिंजो लेक्चर ॿुधो पिया था, उहे सभु आवाज़ वारी तवानाई जे करे था ॿुधो। आवाज़ वारी तवानाई मादे जे ज़रड़नि जी चुरपुर ऐं लर्ज़िश वारी तवानाई हूंदी आहे। यानी मादे जा ज़रा जॾहिं चुरपुर कंदा आहिनि ऐं लर्ज़िश कंदा आहिनि त उन में जेका तवानाई हूंदी आहे उहा आवाज़ वारी तवानाई हूंदी आहे। इन खे असां अंग्रेजीअ में साउंड एनर्जी चवंदा आहियूं। जॾहिं का शइ लर्ज़िश कंदी आहे यानी वाइब्रेट कंदी आहे त आवाज़ पैदा थींदो आहे। आवाज़ लाइ वाइब्रेशन ज़रूरी आहे। इहा तवानाई जॾहिं हवा सां या कंहिं मादे सां टकराईंदी आहे त हवा जा या उन मादे जा ज़रा बि लर्ज़िश में अची वेंदा आहिनि, उहे वाइब्रेट करणु शुरू कंदा आहिनि ऐं उहा लर्ज़िश मादे जे वसीले मुंतक़िल थींदी आहे, जेका असल में तवानाई जी तरसील हूंदी आहे। हाणे तव्हां ॾिसो, जेकॾहिं मां पाणीअ में हिकिड़ो पथर हिते उछलायां त पाणीअ में लहरूं थी वेंदियूं आहिनि। छा थींदो आहे, जॾहिं हू पथर खे पाणीअ में उछलायो त पथर पंहिंजे हेठां आयल पाणीअ खे लोॾींदो आहे। उन खां उहो पाणीअ जा उहे ज़रड़ा जेके लोॾींदा आहिनि उहे पंहिंजे भर वारनि ज़रड़नि खे लोॾींदा आहिनि ऐं अहिड़ी तरह लर्ज़िश हिकिड़नि ज़रड़नि खां ॿियनि ताईं मुंतक़िल थिए थी ऐं इन्हनि जे करे लहरुनि जो ठहणु थिए थो। लहरूं जेके ठहंदियूं आहिनि उहे दरअसल वाइब्रेशन या चुरपुर या लर्ज़िश जे करे थियनि थियूं। जहिड़ी तरह असां हिन महिल पाणीअ जूं लहरूं ॾिठियूं, अहिड़ी तरह हवा में आवाज़ जूं बि लहरूं ठहंदियूं आहिनि, जेके लर्ज़िश या चुरपुर जे करे हूंदियूं आहिनि। जेकॾहिं असां आवाज़ जूं ख़ासियतूं ॾिसूं त असां ॾिसंदासीं त आवाज़ खिला मां गुज़री न सघंदो आहे। आवाज़ खे हिकु हंधि खां ॿिए हंधि ताईं पहुचण लाइ मादे जी ज़रूरत हूंदी आहे ऐं आवाज़ जी तरसील कंदड़ मादे खे वास्तो, ज़रियो या मीडियम चइबो आहे, जंहिंमां आवाज़ लंघंदो आहे। हवा आवाज़ जे तरसील जो हिकिड़ो अहम वास्तो यानी मीडियम आहे। नहरियूं शयूं बि आवाज़ जे तरसील जा ज़रिया हूंदियूं आहिनि हवा खां अलावा। जीअं काठी थी, उन में जेको आवाज़ लंघंदो आहे, लोह थियो उन मां लंघंदो आहे। आवाज़ वास्ते जे यानी हुन मीडियम जे ज़रड़नि में लर्ज़िश यानी ताश यानी वाइब्रेशन पैदा कंदो आहे। उन वाइब्रेशन जे करे उहो आवाज़ हिकिड़ी जाइ खां ॿी जाइ ताईं पहुचंदो आहे, यानी हुनजी तरसील थींदी आहे। आवाज़ जेतिरो वॾो हूंदो उन में ओतिरी ई वधीक तवानाई हूंदी। तवानाई जो हिकिड़ो ॿियो क़िस्म बिजली वारी तवानाई आहे, जेके असांखे बैटरी सेलनि में या तारुनि मां जेके घर में ईंदियूं आहिनि उन में मिलंदी आहे। बिजली वारी तवानाई उहो क़िस्म आहे तवानाई जो जंहिंजो तलुक घरनि में इस्तेमालु थींदड़ औज़ारनि यानी अप्लायंसिस जे कमु करण सां आहे, जेके असांजे घर जो कमु सवलो कंदा आहिनि। हिन जा मिसाल आहिनि तारुनि जे वसीले ईंदड़ बिजली, सेलनि मां मिलंदड़ बिजली, घरेलू जनरेटर वारी बिजली। इहा दरअसल काटू चार्ज वारनि इलेक्ट्रॉननि जे वहकिरे वारी तवानाई आहे। यानी असांखे ख़बर आहे त इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि हर एटम में, उहे जेके काटू चार्ज वारा हूंदा आहिनि ऐं उहे काटू चार्ज वारा जेके इलेक्ट्रॉन आहिनि, जॾहिं उहे वहंदा आहिनि कंहिं तार मां या कंहिं ॿी शइ मां, त उहा जेका आहे बिजली हूंदी आहे जेका असां इस्तेमालु कंदा आहियूं, उहा इलेक्ट्रिकल एनर्जी हूंदी आहे। इलेक्ट्रिकल एनर्जी बिजली वारी तवानाई हूंदी आहे। बिजली वारी तवानाई इस्तेमालु थींदड़ घणी शयूं असांखे ख़बर आहिनि। टीवी थी, बिजलीअ जी
किटली थी, वॉशिंग मशीन थी, माइक्रोवेव थियो, कंप्यूटर थियो, हेयर ड्रायर, फ्रिज, वैक्यूम क्लीनर, पखो, ऐं सेलनि ते जेके हलंदियूं आहिनि उन में असांखे गेम्स जा कंट्रोल हूंदा आहिनि, रिमोट कंट्रोल हूंदा आहिनि, हेडफोन्स हूंदा आहिनि, माउस हूंदो आहे, रांदीका हूंदा आहिनि, कैमरा हूंदियूं आहिनि, वॉकी टाकी हूंदी आहे, टार्च हूंदो आहे। इहे सभु शयूं बिजलीअ वारी तवानाई इस्तेमालु कंदियूं आहिनि। मुतहरिक तवानाई हीअ उहा तवानाई आहे जेका हर हिकु चुरपुर कंदड़ या मुतहरिक जिस्म में मौजूदु हूंदी आहे। हिन जा मिसाल आहिनि हलंदड़ गाॾियूं, साइकिल हलाईंदड़ माण्हू, बिजली जे सर्किट में वेंदड़ इलेक्ट्रॉन, डुकंदड़ ॿार, मेटियोर्स जेके किरनि था, माण्हू जेको हले पियो थो, हवाई जहाज़ जेको उॾामे थो, माण्हू जेको किरे पियो थो, या जंहिं कंहिं को बाल उछलायो आहे त जेको मुतहरिक आहे शइ उन में इहा तवानाई मौजूदु आहे ऐं इहा तवानाई चुरपुर सां लाॻापियल तवानाई आहे। इन खे अंग्रेज़ी में काइनेटिक एनर्जी चइबो आहे। अचो त असां ॿ मिसाल वठूं। जेकॾहिं को भोलो साइकिल ते वेंदो हुजे या को भोलो पंधु हलंदो हुजे त जेको तेज़ हलंदो साइकिल ते या जेको पंधु हलंदो उन्हनि ॿिन्ही मां कंहिं में वधीक मुतहरिक तवानाई हूंदी आहे? ज़ाहिर आहे तव्हां सम्झ में अचे पियो थो जेको तेज़ हूंदो हुन में वधीक हूंदी, त असां चऊं था त हिन में जेको आहे उहो वधीक ई तवानाई। अहिड़ी तरह भला जेकॾहिं ॿ भोला असां ॾिसूं जंहिंमें जेके चुरपुर में हुजनि, हलंदा हुजनि, हिकिड़े वटि वज़न वधीक हुजे ऐं ॿिए वटि सिर्फ़ु हिकिड़ो किलो हुजे, हल्को हुजे, त कंहिं में वधीक हूंदी? गोरे में या हल्के में? ज़ाहिर आहे गोरे में वधीक हूंदी। सो असां चई सघूं था त मुतहरिक तवानाई जो मक़दार रफ़्तार ते, जेका हुनजी स्पीड आहे उन ते, ऐं माए ते, यानी केतिरो वज़न, केतिरो मायो यानी मास उन में शइ में मौजूदु आहे उन ते आहे। मुख़फ़ी तवानाई यानी पोटेंशियल एनर्जी, मुख़फ़ी तवानाई दरअसल गॾु थियल यानी स्टोर्ड तवानाई हूंदी आहे जेका हर कंहिं जिस्म में मौजूदु हूंदी आहे। जेकॾहिं को जिस्म चुरपुर में या तहरक में न बि हुजे ऐं मुकमल तौर ते साकिन यानी बीठल हुजे, स्टेशनरी हुजे, पर हुन में तॾहिं बि मुख़फ़ी तवानाई ज़रूरु मौजूदु हूंदी आहे। मुख़फ़ी तवानाई यानी पोटेंशियल एनर्जी दरअसल हिकु क़िस्म जी माप आहे यानी मेजर आहे जंहिं जे ज़रिए असांखे ख़बर पवंदी आहे त कंहिं जिस्म में केतिरे क़दुरु तवानाई आहे ऐं उहो केतिरो कमु उन तवानाई जे करे सघे थो, यानी उन में कमु करण जी केतिरी सलाहियत आहे। मुख़फ़ी तवानाईअ ते ऊचाई ऐं हंध जो यानी पोज़ीशन जो पिणु असरु थींदो आहे। सो आम ज़िंदगी में जेकॾहिं कुझु मुख़फ़ी तवानाई जो असां मिसाल ॾिसूं त जेका असां वटि ग्रेविटेशन जे यानी ज़मीन जी छिक जे करे थी थिए उहा तवानाई आहे, स्प्रिंग जे करे या इलास्टिसिटी जे करे, यानी रबड़ छिकियूं, स्प्रिंग छिकियूं या ट्रम्पोलिन ते टपा खाऊं, उन्हनि जे सूरत में जेका तवानाई थी अचे, केमिकल एनर्जी या जेका खाधे मां थी अचे या कंहिं शइ जे ॿारणनि मां थी अचे, या जेके बैटरी सेल आहिनि जेके जिन में अंदरि केमिकल पियल हूंदो आहे उन मां बिजली ठहंदी आहे, त इहे जेके आहिनि उहे सभु पोटेंशियल आहिनि। जेका केमिकल हिन में आहे उहा पोटेंशियल आहे, उन खां पोइ असां इलेक्ट्रिकल एनर्जी हासिल था कयूं। पर अचो त असां ॾिसूं त हीअ ज़मीन ते जेको आहे उहो मुख़्तलिफ़ लेवल ते टे बॉल रखिया आहिनि। हिकिड़ो बॉल ए ते रखियल आहे, हिकिड़ो ॿियो बॉल बी आहे ऐं टियों बॉल सी आहे। ए ऐं सी बॉल जेके आहिनि उन्हनि जो ॿिन्ही जो वज़न तक़रीबन बराबरि आहे, पर बी जेको बॉल आहे उनजो वज़न हिननि खां घटि आहे। त हाणे असां जेके ॾिसंदासीं, जेकॾहिं मुक़ाबिलो कंदासीं ए जो ऐं सी जो, कंहिं में वधीक तवानाई हूंदी? ज़ाहिर आहे जेको यानी कंहिं में कमु करण जी सलाहियत वधीक हूंदी। ज़ाहिर आहे जेको वधीक मथां हूंदो उहो वधीक कमु करे सघंदो। त उनजे करे असां चऊं था त सी में ए खां वधीक तवानाई आहे। पर उहे ॿ बॉल जेके साॻिए सतह ते रखियल आहिनि उन्हनि में जेको हल्को आहे ज़ाहिर आहे उहो घटि कमु कंदो ऐं जेको ॻोरो आहे उहो वधीक कमु कंदो। यानी असां चई सघूं था त सी में बी खां वधीक तवानाई आहे। उनजे करे असां चई सघूं था त मुख़फ़ी तवानाई जो मदार बीहक ते यानी ऊचाई ते हूंदो आहे ऐं माए ते बि हूंदो आहे। यानी ॿ शयूं आहिनि जेको हिकिड़ो ऊचाई ऐं हिकिड़ो हुनजो वज़न यानी मायो। पोटेंशियल एनर्जी ऐं काइनेटिक एनर्जीअ खे वधीक बहितर तरीक़े सां सम्झण लाइ अचो त असां ही थोरो कार्टून ॾिसूं। हिन में जेको आहे ॾेखारियल आहे त कीअं पोटेंशियल एनर्जी अचे थी जॾहिं मथां जी जाइ ते साइकिल सवार पहुचे थो, उन में पोटेंशियल एनर्जी जेका थी थी वञे, खां पोइ जॾहिं हले थो त मोशन जे करे यानी चुरपुर जे करे हुन में काइनेटिक एनर्जी अची थी वञे
ऐं उहो जेको आहे उन काइनेटिक एनर्जी जे करे जेको आहे उहो मोशन करे थो। पोटेंशियल एनर्जी काइनेटिक एनर्जी ऐं मटिजी थी वञे। असां तवानाई जा कुझु क़िस्म काफ़ी तफ़सील सां ॾिठा, पर मुख़्तसिरनि मां तव्हांखे कुझु ॿियनि क़िस्मनि जे बारे में ॿुधाईंदो हलां, छो त उहे मौजूदु आहिनि ऐं उहे असां ॿुधंदा रहंदा आहियूं। पर ही सभु क़िस्म कोन, इन खां अलावा बि तवानाई घणनि क़िस्मनि में मौजूदु हूंदी आहे। ॿिया क़िस्म आहिनि मैकेनिकी तवानाई, जेका कारुनि में, गराजनि में, कैंचीअ में, हथोड़नि में, ॿियनि मशीन में हूंदी आहे। आवाज़ वारी असां ॾिसी आयासीं। कीमियाई तवानाई जेका असां पेट्रोल में हूंदी आहे ऐं बैटरियुनि में हूंदी आहे। बिजली वारी तवानाई इहा बि असां ॾिसी आयासीं। रोशनीअ वारी तवानाई इहा बि असांखे ख़बर आहे त कहिड़ी क़िस्म जी हूंदी आहे, ऐं ख़ासि करे हिन जो कमु आहे रोशनाई तरकीब, जेका सिज जी रोशनीअ में असां खाधो हासिलु कंदा आहियूं। गर्मीअ जी तवानाई खे बि ॾिसी आयासीं। हिकिड़ी न्यूक्लियाई तवानाई बि हूंदी आहे, जेका एटमिक रिएक्शन्स जे करे थींदी आहे। इन खां अलावा बि घणेई क़िस्म हूंदा आहिनि, जेके तव्हां अॻिते हली ॿियनि दर्जनि में हली ऐं तफ़सील सां पढ़ंदव। ॿारो इन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।